अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ फ़ोटो ख़ानदारी जा यादगार महफ़िल सदाबहार कलाम खणी आया आहियूं। दोस्तों हिन महफ़िल में उस्ताद फ़ोटे ख़ानदारी तमामु बहितरीन अंदाज़ सां ॻायो आहे, तमामु सुठी वजह सां ॻायो आहे ऐं हिन तमामु बहितरीन कलाम ॻाया आहिनि। दोस्तों हिन महफ़िल जो 3 नंबर कलाम आहे, उहो कलाम तमामु बहितरीन नमूने सां उस्ताद ॻायो आहे। इन खां पहिरियां ही इंडिया फिल्म जो कलाम आहे। दोस्तों ही इंडिया फिल्म जो कलाम आहे, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। ही इंडिया जी सुहाग फिल्म आहे ऐं इन रमज़ ते उस्ताद जलाल चांदी साहब ॻायो आहे, ॻाढ़े ॻाढ़े गल मथां कारो तोखे तेरो आ। दोस्तों हाणे वरी उस्ताद फ़ोटे ख़ानदारी जे आवाज़ में ॿुधूं था, झटपट सोना मुंहिंजे दिलि खे झटे वएं। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे फिजर चांडियो। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। झटपट सोना मुझी दिलड़ी झटे में, झटपट सोना मुझी दिलड़ी झटे में, अड़ी तीर नजर का सीनो सटे दे, सीनो सटे में। झटपट सोना मुझी दिलड़ी झटे में, झटपट सोना मुझी दिलड़ी झटे में। बकरी जमाली बोरी का फनकार फकीर मोहम्मद जमाली, अमरुद्दीन जमाली, फुकरा गौसपुर जमाली। यार कयो को जादू अथई, याद पढ़ियो को फिरो अथई, दर्दल में दिल सही पवा, सूरत नो वरी बीनो अथई। इनाम ॾिनो आहे मोहम्मद इब्राहिम बबर ऐं मोहम्मद रफ़ीक बबर। यार कयो को जादू अथई, याद पढ़ियो को फिरो अथई, दर्दन में दिल सही पवा, सूरत नो वरी बीनो अथई। दिलड़ी सफ़ा यार, दिलड़ी सफ़ा सड़ी यार वई, नज़र जो अहिड़ो वार कई। दिलड़ी सफ़ा यार, दिलड़ी सफ़ा सड़ी यार वई, नज़र जो अहिड़ो वार कई। हाणे तीर नज़र सां सीनो सटे दे, सीनो सटे। झटपट सुना मुझी दिलड़ी झटे में, झटपट सुना मुझी दिलड़ी झटे में। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। दर्जन सूर में मिठा पानी में मुक्ते रगायो, पंजो पान सोना अची, सोना पान पसायो। सोना बस आया भरण में मां, हाणे आया सोना, हाणे दम दियण सोना मां। सोना बस आया मरण में मां, हाणे आया दम दियण भी मां। हाणे तीर नजर जा सीनो सटे बे, सीनो सटे। झटपट सुन मुझी दिलड़ी झटे में, झटपट सुन मुझी दिलड़ी झटे में। मामा यूसुफ सुमरो जेको जानी खान का इनाम रहियो ऐं इनाम रहिया आहिनि कुर्बान अली खान गावटी ऐं बाबू गुलाम हैदर गावटी। झटपट सुन मुझी दिलड़ी झटे में,
जेके मिटा बाग दिया तो बार कयो तीर नजर जो अहिड़ो गणी सीने मथां पार कयो विचर जेके मिटा बाग दिया तो बार कयो तीर नजर जो अहिड़ो गणी यार सीने मां पार कयो पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। वारा तुम्हारी दिखो अहिड़ो नज़र जो आग चिटो इश्क वारा तुम्हारी दिखो। दोस्तों अगर ही कलाम तव्हांखे पसंद आया हुजनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूजिक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।